थींदो मजलिसे में विरसे साईं जन तकरीर कई जुबे मुबारक जो दीदार थियो ही भलाई नसीब थी ही दीदार थियो गाल तॾहिं कंदो जॾहिं उनखे यादि हूंदी न मलाइकनि खां प्रभु विसारे छॾींदो अल्लाह ताला दफ़्तर मां बि गुनाह मिटाए छॾींदो अखियुनि खां बि ॻाल्हि विसाराए छॾींदो कननि खां हथनि खां पेरनि खां गुनाह ते को शाहिद बचंदो ई न त अज़ाब छा जो हिसाब छा जो पुछां हाय हाय मुंहिंजा मालिक तुंहिंजा एहसान हिकिड़ो गुनाह जी माफ़ी माना दोज़ख को छुटकारो हाणे बाक़ी वञी जाइ बची हिकिड़ी कहिड़ी जन्नत भई आख़िरत में घर ॿ आहिनि न हिकिड़ो घर जहन्नम जो आहे मुजरिमनि जे लाइ ऐं ॿियो घर जन्नत जो आहे नेकोकारनि जे लाइ रब जो ऐलान थियो त गुनाहनि जी जॾहिं माफ़ी मिली वई गुनाहनि जा आसार मिटजी विया गुनाहनि जो इहो खातो ई बंदि थी वियो माना दोज़ख जो त दर ई बंदि थी वियो न तव्हांजे लाइ हाणे बाक़ी बची जन्नत रब जो फरमायो अजरन अज़ीमा जन्नत बि जहिड़ी तेरी न इनाम बि जहिड़ा तेरा न अजर ॾींदो साव इनाम ॾींदो साव पर ज़बरदस्त तमामु वॾा जंहिंजो तव्हां तसव्वुर बि नथा करे सघो जंहिंजो तव्हां सोचे बि नथा सघो माला ऐनुन रअत वला उज़ुनुन समिअत वला ख़तर अला क़ल्ब बशर न तव्हांजे अखियुनि अहिड़ा इनाम ॾिठा हूंदा न तव्हांजे कननि ॿुधा हूंदा न तव्हांजे दिलि में कॾहिं अहिड़ो ख़्याल आयो हूंदो अहिड़ा इनाम मूं रब तव्हांजे लाइ तयार करे रखिया जो वहे सो लहे कर खफ़ो त थी न पोइ जी बराबर हेल रमज़ान गर्मियुनि में पियो अचे कारो हूंदो उन्हारो हूंदो झोलो हूंदो लुक लॻंदी पर आशिक जीअं लॻे रुक लुक तीअं थियनि रुक सम्झो था न हा रुक हिकिड़ो लो हूंदो आहे ॿियो वरी रुक हूंदो आहे जीअं लॻे लुक तीअं थियनि सुक तीअं थियनि रुक आशिक मुड़ंदा न आहिनि मोटंदा न आहिनि मुंहिंजे मौला अली शेरे ख़ुदा हैदर करार फरमायो त सॼी दुनिया मां मूंखे रुॻे टे शयूं वणियूं हुब्बिब इलैया मिन दुनियाकुम सलास तव्हांजे दुनिया मां मूं अलीअ खे टे ॻाल्हियूं वणियूं असौम फी सैफ गर्मी हुजे कारो हुजे निकिरणु उस हुजे ऐं मां अली रोज़ेदार हुजां सियारे जो रोज़ो त हर को रखंदो न थधि वारो रोज़ो त हर को रखंदो पर आशिक़ उहो आहे जेको गर्मियुनि में रोज़ो रखे मुझे सोनो हैदर करार तो फरमाए तो मुखे गर्मियुनि जे रोज़े में ॾाढो मज़ो ईंदो आहे वल इकराम लितईफ मेहमान अचे मां अली पाण ख़िदमत कयां पाण खारायांसि पाण प्यारियांसि मेहमानदारी मां पंहिंजे हथनि सां कयां इन ॻाल्हि में मूं अलीअ खे ॾाढो मज़ो थो अचे वदर्ब बिसैफ तलवार जुल्फकार मुझे हथ में हुजे ऐं काफ़रनि सां लड़ाई कयां जंग जो मैदान हुजे जंग ततल हुजे दुश्मननि जो घेरो हुजे ऐं हैदर करार तो फरमाए तां बि तलवार हथ
में करी काफरन के गफा गफा गया जरा जरा कंदो वञान मैदान में पाण मल्हाए ॾेखारिया इहा ॻाल्हि मूं अलीअ खे ॾाढो वणे थी जे भाई जोगी थिया त सब सिर मथे सीर न त भॼी परे थी मत लंगोटिया पे लॼाई जे मैदान जो मर्द थी त पोइ अचु हिन पिड़ में फकीर पो सदाए जाए करमी पो सदाए जाए मुरीद पो सदाए जाए अवल मैदान मर्द मैदान जो थी लिखार जाए बुज़दिल थींदो या मर्द थींदो जी मदे मदे अचणो मर्द थींदो हां मर्द थींदो या मर्द थींदो जवाब ॾियो मर्द थींदो वो छा कंदी गर्मी छा कंदी सर्दी चओ त 30 रोज़ा रखबा मदे मदे अचणो वसाइमीन वसाइमात फकीर बरोज़ा रखंदा फकीर आहियूं बरोज़ो रखंदियूं अमड़ियूं भेनरूं बरोज़ा रखंदियूं सुभान अल्लाह वॾी ॻाल्हि त इहा आहे जो झलींदो आहे रोकींदो आहे मनव कंदो आहे विसविसा विझंदो आहे रुकावट विझंदो आहे जेको पलीत न उन खे बि बंदि कंदो असुल ज़ंजीरनि में पेरनि में ॿेड़ियूं हथनि में हथ कयूं मदीने वाले साईं फरमायो इज़ा दख़ल रमज़ान फुतिहत अबवाबुल जन्नति व गुल्लिकत अबवाबुन नार व सुलसिलत शयातीन जीअं रमज़ान जो चंड पींदो त रब जहन्नम जा दर बंद करे जन्नत जा दर खोले छॾींदो दर उहो खोलबो आहे जेको बंदि हुजे बंदि उन खे कबो आहे जेको खुलियल हुजे मालूम छा थियो हदीस जे लफ़्ज़नि मां त सारो साल जहन्नम जा दर खुलियल हूंदा आहिनि जीअं चंड रमज़ान जो पींदो आहे त दोज़ख जा दरवाज़ा खड़क ऐं जन्नत जा दरवाज़ा जेके सॼो साल बंदि हुया एॾो चंड रमज़ान जो बीठो होॾो जन्नत जा दरवाज़ा वसुलसिलत शयातीन ऐं शैतान हिकिड़ो उहो न सभई उन वॾे सूदा सॼी गैंग हर कंहिंसां शैतान गॾु मदीने वाले साईं फरमायो त जेॾी महिल ॿारड़ो ॼमंदो आहे न ॿारड़ो ॼमंदो आहे त रड़कंदो आहे ख़बर अथव छाजे करे ओॾी महिल शैतान चोक ॾींदो अथसि होशियार थी मां बि तोसां गॾु आहियां साईं फरमाइनि था पीर हुजे पैगंबर हुजे वली हुजे सिद्दीक हुजे शहीद हुजे केरु गुनहगार हुजे बदकार हुजे अमीर हुजे गरीब हुजे तवंगर हुजे ताजर हुजे हर माण्हू सां गॾु हिकिड़ो शैतान हूंदो आहे साहबनि जो या रसूल अल्लाह भला छा तव्हां सां गॾु बि आहे साईं फरमाइनि था हा मूं सां गॾु बि आहे पर मुंहिंजो शैतान कलमो पढ़ी मुसलमान थी चुको आहे जेको मूं सां गॾु आहे उहो बती जी कॾहिं ॻाल्हि न कंदो आहे उहो हर वक़्तु मूं सां जेको गॾु आहे उहो ख़ैर ऐं बरकत जी जन्नत जी रब जे रज़ा वारियूं ॻाल्हियूं कंदो आहे बाक़ी हे असां पारां जेके पुत ख़ल्क़ आहिनि
हाँ हर मानू सा शैतान कढवा छली दुआ रोकी दुआ इन्नहु यराकुम हुवा वकबीलुहु मिन हैसु ला तरौनहुम शैतान ऐ उन्हें जी गैंग उन्हें जी ज़ुर्रियत उन्हें जो औलाद उन्हें जा पेरोकार यराकुम तव्हां के ॾिसन था मिन हैसु ला तरौनहुम तव्हां ॾिसो न था जे असां बि ॾिसूं त घटि असां बि कोन कयूं जी कीदा भाई भाग धंधोला की लिखाई नज़रुनि खां पोशीदा आहिनि लिकल आहिनि मुंहिंजा दोस्तो मदीने वारे साईं फरमायो अञा चंड रमज़ान जो थो बीहे त रब जो हुकुम थो मिले खड़ो न पटियो में कढो मैदान में कढो वही बंद कयो ज़िंदान में विछोन जेल में विछोन टकचीअ में विछोन शैताननि के डंडा बेड़ियूं हथ कड़ियूं लगाए इन्हनि के कैद कयो त मुंहिंजे नबी जा ग़ुलाम आजा थी अल्लाह खे याद कनि रमज़ान बीहंदो न उहो पिटियो त पटिजी वेंदो खटिजी खपिजी वेंदो पर अल्लाह करे तूं सुधरी हाँ कारो बद कमरे सां रंग न मटाए त बि लक्षण ज़रूर मटाए 11 महीना जो गॾु थो रहींसि उन सां रही 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 गॾु आदतूं तुंहिंजूं उन जहिड़ियूं थी वियूं हाँ हो वेंदो बदिजी तूं सुधर जाए तूं चङो थी जाए तूं वांदो थी पंहिंजे रब खे यादि कजाए जेके दुनिया जा कमकार अथई चिंताऊं ते लाहे छॾी हींअर अञा 10-12 ॾींहं आहे तयार थी मुस्तैद थी कि भला साईं जन मुंहिंजा मिठड़ा मुर्शिद करी वेठा मूं अर्ज़ु कई रमज़ान बचे थो पियो पाण बि असां बि चेल खे संदरा ॿधियूं तयार थिया वेठा वञी अचे असां मुंतज़िर आहियूं सुभान अल्लाह अल्लाह जा वली अल्लाह जा दोस्त 6 महीना अॻु रमज़ान जो इंतज़ार कंदा आहिनि वरी रमज़ान पूरो थी वेंदो त 6 महीना दुआ घुरंदा आहिनि मौला जेको कयोसीं सो क़बूल कजाए जेके नमाज़ूं पढ़ियूंसीं तरावीहूं पढ़ियूंसीं ज़िक्र कयासीं मौला क़बूल कजाए 6 महीना क़बूलियत जी दुआ घुरंदा आहिनि वरी 6 महीना चवंदा आहिनि मौला ते सीन मार जाए अवल रमज़ान ॾेखार जाए मना मोमिनन के 12 महीना रमज़ान जो फिकुर ऐं साईं फरमाइनि था त मोमिन जी निशानी अथव त उहो रमज़ान जो इंतज़ार कंदो आहे ऐं रमज़ान जे अचण ते ख़ुशि थींदो आहे ऐं मुनाफ़िक जी निशानी आहे त रमज़ान जे अचण ते वटबो सटबो यार हाणे मरी विया होटल बि बंदि बीड़ी बि पीअण बंदि हाँ ओ मुजादा ओ मुझा मिठा भाव तू अज दिल में अहद कर दिल में पक्को वायदो कर तैयार थी तो इंशाअल्लाह रमज़ान के पर रब तौफीक जई हल मदीने में हली रमज़ान जा रोज़ा रखूं हल मदीने में हली रमज़ान जा रोज़ा रखूं हिकिड़ो रोज़ो रखी लख रोज़नि जो सवाब हिकिड़ो रमज़ान गुज़ारी लख रमज़ान जो सवाब हिकिड़ो जुम्मो हरम में पढ़ी लख जुम्मन जो सवाब हिकिड़ो रुपयो ख़ैरात करी लख रुपयनि जे ख़ैरात जो सवाब हिकिड़ो
हिकड़ो एतकाफ हिकड़ो टहो हिकड़ो एतकाफ रमजान जो वेही हरम जे अंदर त मातली में टंडे मोहम्मद खान में बदीन में दादू में ठट्टे में लखो रमजान लखो एतकाफ वेही पर हरम जो हिकड़ो एतकाफ अञा वॾे शान वारो रमजान जो इत्काफ मदीने में मस्जिद नबवी जो इत्काफ किए हूंदो आहे मुझे नंढड़ो किताब अथव हे मूं लिखियो उते इत्काफ में वेठो मस्जिद नबवी शरीफ में उते लिखियो अथव जेको मंज़र ॾिठुमि पहिरियों उहो ॾिसी लिखियो अथव पढ़ी ॾिसो इत्काफ जा मसाइल बि अथव हे फ़क़ीर खणी थो अचे सभु वठो ॿियो हे किताब अथव मक़ाम मुस्तफ़ा इहो फ़क़ीराणे जो दवा खणी वञी शाबाश ॾेसि कंहिंखे इहो वठो इहो तव्हांजो हथियार आहे चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैका या सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सुभान अल्लाह मुझा दोस्त जेके खुश नसीब आहिनि जेके रमज़ान जा रोज़ा रखंदा आहिनि सोने हबीब फरमायो हजरत सहल बिन साद साइदी रज़ी अल्लाह तआला अन्हु रिवायत फरमाए मुझे लजपाल नबी फरमायो इन फिल जन्नत बाबन युकाल लहु रय्यान जन्नत जो हिकड़ो दरवाजो आहे जो नालो आहे रय्यान छा नालो आहे रय्यान जन्नत जा 8 दरवाजा आहिनि उन्हनि हिकड़ो दरवाजो आहे रय्यान साईं दा फरमान यदखुल मिनहु साइमून यौमल क़ियामत ला यदखुल मिनहु अहदुन गैरुहुम फइज़ा दखलू उग़लिक फलम यदखुल मिनहु अहद साईं फरमाता त इहो दरवाज़ो रब ठाहियो ई रोज़ेदारनि जे लाइ सद थींदो करमी फ़क़ीरो सुन्नीओ मुस्तफ़ा जा आशिको ओ रोज़ेदारो हली अचो हे दर तव्हांजे लाइ खुलियल आहे सुभान अल्लाह वाह जो कसम अॼु बि जे इश्क वारा हीअं अख था ॿूटनि त उहो दर अखियुनि सां नज़र थो अचे मलाइक सजन था हली अचो हे दर तव्हांजे लाइ जॾहिं सभु रोज़ेदार दाख़िल थी वेंदा हुकुम थींदो बंदि कयो दर खे हाणे ॿिए कंहिंखे बि दाख़िल न कबो हिन दरवाज़े में जा भली ग़ाज़ी हुयो भली मुजाहिद हुयो भली शहीद हुयो हाजी हुयो हाफ़िज़ हुयो सखी हुयो आलिम हुयो भली केॾा बि इबादत ज़ोद करण वारो हो पर हिन दर मां न ईंदो हिन दर मां सिर्फ़ उहे वेंदा जेके रोज़ेदार दर जन्नत जो खुलियो पियो आहे सुभान अल्लाह रमज़ान तो थिए त वो दर खुली थो वञे पोइ कयो ख़बर हलंदो इन दर मज़ो थींदो जॾहिं फ़क़ीर साईं चादरुनि वारा हथ में मिलाए खिलंदा टहक ॾींदा गॾिया कचहरियूं कंदा रय्यान मां जन्नत ॾे पिया वेंदा ओॾी महिल मुंहिंजो मुर्शिद महबूब इलाही में ठरंदो अॼु मुंहिंजा बचड़ा सभई रोज़ेदार जन्नत ॾे वञी रहिया आहिनि अल्लाह कंदो त असां पंहिंजे मुर्शिद जी दिलि राज़ी करण वारा थींदासीं रब बेफ़रमानियुनि खां बचाईंदो आमीन अल्लाह उहो ॾींहुं न करे जो मुर्शिद नाराज़ थी पवे या मदीने वारो साईं नाराज़ थी पवे मता महबूब मयार ॾिए त मुंहिंजा उम्मती मुंहिंजे कलमे पढ़ण वारा कीअं रोज़ा छॾे कीअं तरावीहूं छॾे पोइ कहिड़ो कंधु खणंदासीं कहिड़ो जवाब ॾींदासीं
सरतियों सैयद मुझे आकड़ पासे दो हाल दिसी हीरो मीर मयारो दीदो सोल समाई थी दो गिलत मजारा चांदी लो मुझे हाल मुझे है बैठी असवादी बराबर गतवायूं गुनहगारूं पर इंशाअल्लाह बेफरमान नतीजा से बराबर समय पाए में पर अल्लाह कंदो बेफरमान को नतीजा से बस नंगी ते नंगा मैनू को जीवे कने छदे तू सफलियां दे अत लजवे तू सफलियां दे अत लजवे असा छड़ना तेरा दरना तेरे दरवाजे ते मरना सब रोज़ हशर दा डरना सब रोज़ हशर दा डरना सदा तू वकील ते जजवे तू सफलियां दे अत लजवे तू सफलियां दे अत लजवे जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल वरीब इल्तिजा है सखी जे दरते वरीब अर्ज़ा करीम जे दरते त असां जा शल ऐब न खोलम जड़ा तेरा त मदीने वाले जाए ये दा न न जेड़ायूं तेड़ायूं कसायूं कोझायूं वणूस या न वणूस परायूं संदस ये सच रसूल ने फरमायो नंगड़ा निमाईंदा जीवे तीवे पालना नंगड़ा निमाईंदा जीवे तीवे पालना जीवे तीवे पालना ऐब न भोलना नंगड़ा निमाईंदा जीवे तीवे पालना मेरिया ते मंदिया बेशक गंदिया मेरिया ते मंदिया ओ ठकी मेरा तो मेरा पैया पनारे तेरे लगिया महनारे तेरे या रसूल अल्लाह लगिया महनारे तेरे पैया पनारे तेरे लगिया महनारे तेरे ओ धकी में ना ढोलना ऐब न फोलना नंगड़ा निमाईंदा
पालना ओ नंगड़ा निमाणी दा जीवे तीवे पालना चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैका या हबीब सल्लल्लाहु अलैहि रसूल या रसूल अल्लाह मुझे सोने हबीब मदीने वाले साईं फरमायो ता अल्लाह पान तो फरमाए कुल्लु अमल इब्ने आदम लहू इल्ला सौम फइन्नहु ली व अना अजज़ी बी रब तो फरमाए ता अब बनी आदम जे औलाद जो हर अमल उन्हें जे पंहिंजे लाया नमाज पंहिंजे लाए थस हज पंहिंजे लाए थो करे जेकॾहिं ज़कात थो ॾिए पंहिंजे लाइ सखावत थो करे पंहिंजे लाइ ख़ैरात थो करे पंहिंजे लाइ पर इल्ला सौम फइन्नहु ली सवाए रोज़े जे रोज़ो मूं रब जे लाया तव्हांजो हर अमल तव्हांजे सिर जे लाया पर रोज़ो मूं रब जी ज़ात जे लाया ऐं रोज़े जो बदिलो बि मां अल्लाह पाण पंहिंजे करम वारे हथ सां ॾींदोमांव हाजन के गाज़िन के मुजाहिदन के मुझा दोस्तों आलिमन के फकीहन के सूफियन के सालिहन के मलाइका गणे गणे ॾींदा पर जेॾीमहिल रोज़ेदार ईंदा रब फरमाईंदो हटी वञो मलाइको तव्हां विच में अचो ई न रोज़ेदार खे मां रब पाण पंहिंजे हथनि सां अणगणिया इनाम जेकॾहिं को वॾेरो को वापारी ॾींदो त घणे घणे ॾींदो पर जे बादशाह वक़्त जो ॾींदो आहे त पंहिंजे शान मुताबिक़ ॾींदो आहे न बादशाह को रुपए या 5 रुपए जी ख़ैरात कोन ॾींदो के बादशाह के सवाल कयो अथई तूं बादशाह आहीं पाकिस्तान जो प्रेसिडेंट आहीं मूंखे ख़ैरात ॾे 100 रुपया ॾे 500 रुपया ॾे ईअं त कोन थींदो न बादशाह ॾींदो पंहिंजे शान मुताबिक़ अल्लाह बादशाह जो बादशाह सखर कमदो सफिया अजमद रब्बुल आलमीन रोज़ेदारनि खे फरमाईंदो अचो अचो त मां रब पाण पंहिंजे हथनि सां थो ॾियांव ॿियनि खे मलाइकनि ॾिनो घणेई ॾिनो तव्हांखे मां रब ॾींदुसि पर अणगणियो बेहिसाब सुभान अल्लाह वो साईं फरमाइनि था त जॾहिं तव्हांखे बसियाम जुन्नतुन रोज़ो हिकिड़ी ढाल अॻे ढाल हूंदी हुई जीअं सीने सां पाईंदा रुक जी ढाल उनखे तीर असर न कंदो तलवार असर न कंदी हींअर जीअं बुलेट प्रूफ जैकेट हूंदी आहे बुलेट प्रूफ जैकेट को पाए विझे न त उनखे गोली हणो त असर न कंदी राइफल हणो असर न कंदी क्लाशनकोफ जो बस्ट हणो असर न कंदो छो त बुलेट प्रूफ जैकेट पातल आहे मुंहिंजा दोस्तो साईं फरमाइनि था त रोज़ो बि तव्हांजे लाइ बुलेट प्रूफ रोज़ो तव्हांखे गुनाहनि खां बचाईंदो बुराइनि खां बचाईंदो नफ्स जे फितननि खां बचाईंदो रोज़ो तव्हांजी ढाल फैज़ा कान यौम सौम अहदिकुम फला यरफुस वला यसखब पोइ जेकॾहिं तव्हां मां कंहिं माण्हू जे रोज़े वारो ॾियारो हुजे यानी रोज़ेदार हुजे त पोइ कंहिंसां छेड़ो न करे लड़ाई न करे पराई गिला न करे बुरी गुफ्तगू
रुकू न करे फइन साबहु अहदुन औ कातलहु फलयकुल इन्नी साइम को गार जेव को घटवद गालाएव को लड़ाई ते उतरी अचे विढ़ण जे ला सामो थे तवा विढ़ो न भरंदी न जो बस ये चो मां रोज़ीदार आया सुभान अल्लाह जी को गार जे को घटवद गालाए तवा चो मां रोज़ीदार आया सुभान अल्लाह अल्लाह पाण सेखारियो त छा कजो सुभान अल्लाह रोज़े सा अगर को तवा सा लड़ाई ते अचे अगर को तवा के घटवद गालाए त तवा ये न कजो जो तवा बि उन्हें जहिड़ा बणजी वञो हू चवनई तू मच वाता वराए अग अगराई जो करे खता सो खाए पलव में पाए हलियो कीने वारो की न की साईं फरमाइनि था त जेकॾहिं को तव्हां सां लड़ाई करे फइंसाबहु अहदुन औ कातलहु को झेड़ो करे को झगड़ो करे को गार ॾिए को लड़ाई करे फलयकुल इन्नी साइम त पोइ हीअं चवे त मां रोज़ीदार सुभान अल्लाह तोखे जीअं वणे चओ मां वरदी न ॾींदोमांइ मां रोज़ीदार आहियां वल्लज़ी नफ्सु मुहम्मदिन बियदी कसम उन ज़ात जो जिंदे हथ में मोहम्मद जी जान लखलूफ फम साइम अतयब हिंदल्लाह मिन रीहिल मिस्के रोज़ेदार जे वात जी जेका बू या शाम जे वक्त बुख जे करे उन जे करे वात खुश्क थी वेंदो चप सुकी वेंदा माथो सुकड़जी वेंदो खुश्क थी वेंदो आ उन जे करे बुख जे करे वात मां बूए ईंदी आ जेका माण्हू के वणंदी न आहे माण्हू को अहिड़ो वात मां धप कढे त माण्हू पासे में वेहण न ॾींदुसि तव्हांखे उहा बदबू लॻंदी आ पर मदीने वारो जो फरमाए मूंखे कसम अल्लाह जी ज़ात जो त इहा वात वारी बूए रब के मुश्क जी खुशबू का प्यारी आ या बदबू न है रब वट खुशबू या साईं फरमाइनि था कसम सां तो चवां त लिसाए में फरहतान यफरहुमा रोज़ेदार जे ला ॿ मज़ात वॾा आहिनि सुभान अल्लाह फरहतुन इज़ा अफ़तर फरह व इज़ा लक़िय रब्बहू फरह बिसौमी पहिरियों मज़ो जेॾीमहिल रोज़ो खोलींदो 14 कलाक जो रोज़ो गर्मी काढ़ो बुख उञ तपायोसि हाणे जेॾीमहिल रोज़ो खोलींदो ऐं थधिड़ो पाणी पीअंदो ईंदो भाई हा वरी जेॾीमहिल थधियूं छायूं अंब बि माशाल्लाह अचनि पिया जी ये परदेसी अंब बेचारा रमज़ान में अचनि वेंदा पार तो हुजे उहे नंढी सम्झो था साईं फरमाइनि था जेॾीमहिल रोज़ो खोलींदो आहे त वाह जो मज़ो ईंदो ऐं ॿियो मज़ो ॾींदड़ ईंदुसि जॾहिं रोज़ेदार खे करीम रब पंहिंजो दीदार कराईंदो पर्दा हटाए हिजाब हटाए रब पंहिंजे हुस्ने लाज़वाल जो हुस्ने बेमिसाल जो लिका ऐं दीदार बिना पर्दे जे कराईंदुसि हली आ रोज़ेदार वॾे में वॾी नेमत पूरी कायनात जे अंदरि हिन दुनिया में तोड़े आख़िरत में वॾे में वॾी नेमत अथव अल्लाह जो दीदार अहिड़ी ॿी का नेमत न आहे ऐं रोज़ेदार जे लाइ रब जो ऐलान रोज़ेदार खे अल्लाह जो दीदार हाय हाय दुनिया में मज़ो आख़िरत में सुभान अल्लाह मुझे सोने हबीब फरमायो
सही बुखारी सही मुस्लिम जी हदीस कुल्लु अमल इब्न आदम युदाफुल हसनतु अशरु अमसालिहा इला 700 ضعف हर अमल इंसान जो पीणो थींदो आहे अजर में पीणो थींदो नमाज़ पढ़ियो न हाणे ज़ोर पढ़ंदासीं गॾिजी दादा चओ बेपारी पढ़ंदासीं हिकिड़ी बेपारी पढ़ंदे रब तोखे पीणो सवाब तिन बेपारी जो सवाब पर अञा दिल सां पढ़ंदे त पीणो सवाब अञा शौक़ सां ज़ौक़ सां पढ़ंदे त वरी दरगाह ते बेपारी आहे दिल सां अल्लाह वारे जे आस्ताने ते नमाज तो पढ़े त 10 अजर 20 अजर 100 गुना अजर 200 गुना अजर नमाज हिकिड़ी पढ़ी सवाब ॿिनि सभनि जो अञा दिल जी सच्चाई थस त 400 500 साईं फरमाइनि था त उनखे 700 ताईं अजर वधाए रब पढ़े हिकिड़ी नमाज सवाब वरी 700 जो हर अमल सां इहो रब जो कानून आहे इल्ला सौम फइन्नहु ली व अना अजज़ी बि ॿिया सभु अमल ईअं आहिनि ॿीण खां 700 ताईं पर रोज़े जो वरी अजुर ई निरालो रोज़े सां इहो खोड़ो लॻे ई कोन न ॿीण जो न ॾहूण जो न वीहूण जो न 400 गुना न 500 गुना न 700 गुना इहे खोड़ा हिते रोज़े सां लॻनि ई कोन था रब तो फरमाए त रोज़ो मुंहिंजे लाइ आहे उनजो अजुर मां इन सां गाना टो कबो ई कोन गाना टो इन सां कबो ई कोन पर बाज़ मुहद्दिसन अज्ज़िया मारूफ जो सीगो आहे ऐं इनखे मजहूल जे सीगे सां पढ़ियो आहे उज्ज़ियत यानी रोज़ो मुंहिंजे लाइ आहे ऐं उनजो बदिले में मां अल्लाह पाण उनजो थी जंहिंजो रब निमाज़ियुनि खे हाजियुनि खे ग़ाज़ियुनि खे मुजाहिदनि खे मौलवियुनि खे फ़क़ीहनि खे सूफ़ियुनि खे जन्नत मिलंदी रोज़ेदारनि खे जन्नत वारो मिलंदो छा खपेव जन्नत खपे या जन्नत वारो खपे जे जन्नत वारो तुंहिंजो थी वञे त जन्नत सॼी तुंहिंजी मिल्क आहे पोइ हिसाब छा जो काने पियो छा जो पुट सम्झो था न इहो अथव रोज़ेदारनि जे लाइ इहो कंहिंजे लाइ आहे रोज़ेदारनि जे लाइ छो रब तो फरमाए यदउ शहवतहु व तआमहु मिन अजली ज़ाल सोणी 27 पासे में वेठी दस पर हथ नथो लाए के रोकण झलण परण वारो नाहे पर हथ नथो लाए भुख बाहे उञ बाहे फ्रिज भरी पई आहे फ्रूट सां शरबत पियो आहे रूह अफ़ज़ा पियो आहे हाँ शरबत मिठो पानी थधो पानी रखियो आहे पर पिए नथो छो मिन अजली मूं रब जे ख़ातिर रब जे ख़ातिर मानी छॾी पाणी छॾी पंहिंजी ज़ाल खे हथ न लाथई मूं रब जे ख़ातिर हिन कुर्बानी ॾिनी आहे त मां अल्लाह मुक़द्दर शुनास आहियां मां बि हुनखे एॾो वॾो इनाम ॾींदुसि हाँ सुभान अल्लाह अजरन अज़ीम आहे इहो अजर अज़ीम आहे वॾो इनाम आहे इहो सुभान अल्लाह ऐं सोने हबीब फरमायो त जेको रमज़ान जे रातियुनि जूं तरावीहूं थो पढ़े त हर सजदे जे बदले में जन्नत में नूर जो शहर उनखे मिलंदो सुभान अल्लाह छा मिलंदो नूर जो शहर हिमाचल हिकिड़ो शहर आहे टंडोमोहन खान हिकिड़ो शहर आहे हैदराबाद बदीन शहर आहे हिकिड़े सजदे तरावीहनि जे हिकिड़े सजदे जे बदले में नूर जो शहर सौदो सस्तो आहे या महांगो हां तरावीह पढ़ंदो इंशाअल्लाह हां पहिरियों ॿ पढ़ी खिसकी विया
वरी मौलवी के चवंदा हाफ़िज़ थोरो स्पीड वधाए जाए हो बि वरी अलाह साईं ख़ुशि करे हाफ़िज़नि खे छा पढ़ी अलाए छा चई बस ब्रेक हो गई यालमून ऐं तालमून ते लॻे सुभान अल्लाह सुभान अल्लाह पैकेजन ते कुरान दा पढ़ण वरी पंहिंजो ॿ टे मस्जिदुनि में बोल कंदा सीज़न जी सुभान अल्लाह जी जी ये मुर्शिद जी ये मेरी बंदी संदरी समझो था सुभान अल्लाह ये न एड़े लालची हाफ़िज़ जे बजाय तव्हां वो नंढियुनि सूरतुनि सां तरावीह पढ़ो तो भलो आहे समझो था तरावीह में कुरान जो टीहो कढण सुठी ॻाल्हि आहे सुन्नत मुअक्कद आहे भली पढ़ो पर जेकॾहिं के हाफ़िज़ दिल में रुगे ख़्याल रखियो त उनखे 5 रुपया मिलंदा त उनजे पुठियां तरावीह थींदी न मां तव्हांखे फतवा ॾेखारी त उनजे पुठियां तरावीह निमाज़ थींदी न जेको लालच रखे बीठो आहे त मूंखे 5 रुपया मिलनि 5 जोड़ा कपिड़नि जा मिलनि मूंखे ही शइ मिले मुंहिंजा दोस्तो त तरावीह पढ़ो निमाज़ पढ़ो अहिड़े माण्हू जे पोयां जेको अल्लाह जे ख़ौफ़ वारो हुजे नेक सालिह हुजे मन सरकुम ऐं यतकब्बल अल्लाहु सलासकुम फलयुअम्मकुम बिरकुम मदीने वारे साईं फरमाए जे चाहियो था तव्हांजी निमाज़ अल्लाह वटि जल्दी क़बूल पइजी वञे त कंहिं नेकोकार सालिह माण्हू जे पुठियां वञी हाणे मां पैकेज तव्हांखे ॾियां न को ज़ोंग जो पैकेज आहे न को वरी टेलीनार जो पैकेज आहे हे मदीने वारे साईं जो पैकेज आहे हे जन्नत ॾे वञण वारो पैकेज आहे खपे कंहिंखे खपे हा जे क़दुरु कयो त मां ॾियांव पैकेज जे न त पोइ मुंहिंजी किनी मची न आहे जो कंदव मां पहिरियों त रोज़ा कीअं रखबा ॿिए नंबर ते निमाज़ूं 5 जमायत सां जी टे नंबर ते तरावीहूं ऐं तहज्जुद तरावीहूं ऐं तहज्जुद सेरी जे लाइ तूं ई उथंदो न जेमहिल उथो त पोइ तहज्जुद जी नमाज़ रकअतान फी जौफिल लैलिल आखिर खैरुम मिन दुनिया व मा फीहा मदीने वाले साईं फरमाए त बरकतूं पोइ रात जे पोइ हिस्से में रुगे बरकतूं न पढ़ो न तहज्जुद जो ही दुनिया ऐं दुनिया में जो कुछ मौजूद आहे उन्हनि सभिनी खज़ाननि खां ये बरकत वो छा था चओ तहज्जुद पढ़ंदो तरावीह पढ़ंदो ऐं अल्लाह साईं तौफ़ीक़ ॾिए त रोज़ानो सलात तस्बीह पढ़ंदा सलात तस्बीह जी निमाज़ पढ़ो न तव्हांजा अॻियां पोयां नंढा वॾा सगीरा कबीरा ज़ाहिर गुजा हड़ई गुनाह बख़्शिजो रोज़ानो सलात तस्बीह पढ़ंदा ऐं रोज़ानो अस्तग़फ़ार घट में घट 4 तस्बीहूं घणियूं 4 अस्तग़फिरुल्लाह तआला रब्बी मिन कुल्लि ज़ंबिन व अतूबु इलैहि अस्तग़फिरुल्लाह तआला रब्बी मिन कुल्लि ज़ंबिन व अतूबु इलैहि इन जो 4 तस्बीह रोज पढ़ंदा भला इहा डिगी याद न अथव त पोइ 16 नुस्ख़ो बि ॾियां हूंदो अल्लाह अस्तग़फिरुल्लाह दाइम अस्तग़फिरुल्लाह या रब अस्तग़फिरुल्लाह अल्लाह अस्तग़फिरुल्लाह दाइम अस्तग़फिरुल्लाह अल्लाह अस्तग़फिरुल्लाह दाइम अस्तग़फिरुल्लाह अल्लाह अस्तग़फिरुल्लाह या रब अस्तग़फिरुल्लाह अल्लाह अस्तग़फिरुल्लाह अस्तग़फिरुल्लाह अल्लाह रोज़ानो 4
तस्बीह इस्तगफार जो पढ़ो या गुनाहन जो बुहारुआ दर्जनी बुलंदिया गैबी रिज़्क़ जा रस्ता खोले छॾींदिया रोजानो 400 भेरा इस्तगफार पढ़ो कॾहिं बि तव्हां रोज़ी जी तंगी न ॾिसंदो रब गैबी रस्ता रिज़्क़ जा खोले ॾींदो ऐं रोजानो 4 तस्बीहूं 400 भेरा कलमो शरीफ ला इलाहा इल्लल्लाह रब तुझा 4000 कबीरा गुनाह बख्शे दो चले ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह आसमान चुप न हो जाए ला इलाहा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 4 तस्बीह रोज़ाना ऐं 11 तस्बीहूं 1100 भेरा इस्म सां अल्लाह कुरान जा घट में घट 3 खत्मा भला 3 न पढ़ी सघो त माना हिकिड़ो रोज़ानो हिकिड़ो सिपारो पढ़ो त महीने में खत्मा पूरो थी तो रोज़ानो 3 सिपारा पढ़ो वॾी रात आहे 24 कलाक पिया आहिनि कुरान जी तिलावत घणी कजो छो त कुरान तव्हांजो दिल कल्ब रोशन करे छॾींदो लोह खे कट लॻंदी आहे न रेगमाल हणी उनखे उजारे साफ़ करे छॾिबो आहे दिलियूं बि गुनाहनि में कटिजी वेंदियूं आहिनि ऐं क़ुरान उन्हनि दिलुनि खे उजारे रोशन साफ़ करे ऐं ख़ुसूसी ॻाल्हि रमज़ान में ख़ैरात घणी कजो ख़ैरात कजो गॾु करे रखिया अथव न इहे रमज़ान में सभु लुटाए छॾियो الذي جمع مالا وعدد गॾु करे घणा थिया वधिया पुटा रमज़ान में कढ इन्हनि पैसनि खे वरी अलाह ॿिया ॾींदी मा नक़स माल मिन सदका ख़ैरात तुंहिंजे माल खे घटाईंदी न पर तुंहिंजे माल खे वधाईंदी ख़ैरात घणी कजो ऐं रमज़ान में
जैसा झेड़ो झगड़ो फितनो फसाद या का इन दिल आजारी असुल न कजो इंशाल्लाह इंशाल्लाह हाँ रमजान इन्हे मल्हाए जो ये मोमिन बाना मल्हाए इंशाअल्लाह सफ़ा सूफी इंशाल्लाह सफ़ा दरवेश सफ़ा मोमिन मुस्तफा जा सच्चा आशिक इंशाअल्लाह पूरो महीनो या तरबियत है तव्हांजी पूरो महीनो जने तव्हां सच्चा मोमिन थी गुजारींदो अल्लाह जो कसम आहे इन महीने जो असर पूरो साल तव्हां ते पूरो साल तव्हां जे मथां रमज़ान जा असरात मुरतब थींदा रहंदा ऐं वाकई में तव्हां सच्चा मोमिन बणजी वेंदा इंशाअल्लाह इंशाअल्लाह इंशाल्लाह दुआ करे तरबियत जो महीनो आहे इहो तरबियत जो महीनो आहे तहज़ीब नफ्स जो महीनो आहे पंहिंजे नफ्स खे सुधारण जो महीनो आहे पोइ इहो पैकेज वणियो आहे साईं इस्माइल शाह खे चवंदो त इहो लिखे पोइ वरी इहो पैकेज ठाहे ऐं पंहिंजो जमायत ॾे मोकिले फेसबुक त नांगो जिथे किथे बीठो आहे न हाँ ये सॼी जमायत ॾे मोकिलियो इंशाअल्लाह त जेके फ़क़ीर मुंहिंजा मोहबत रखण वारा मुंहिंजा बचड़ा आहिनि मुंहिंजियूं नियाणियूं आहिनि मां उन्हनि जे लाइ इहो पैकेज ॾिनो आहे ऐं मूंखे यकीन आहे त मुंहिंजा बचड़ा अमल हुज़ूर जा हरई उम्मती इन पैकेज ते अमल कंदा छो त हे मुहम्मदी पैकेज आहे मदीने वारे साईं जो पैकेज सुभान अल्लाह अगर तव्हां रमज़ान मल्हाए ॾेखारियो न त वरी अल्लाह जी रहमत बि तव्हां सां वेही ॾिसजो त रमज़ान तव्हांखे रंग कहिड़ो थो रमज़ान अल्लाह जे तरफ़ां तोहफ़ो आहे हिन उम्मत जे लाइ इहो ईंदो आहे मोमिन पाननि जूं ज़िंदगियूं मटाए वेंदो आहे रमज़ान मल्हायो ऐं मदीने वारे साईं फरमायो हजतुल वदा जे खुतबे में साईं जन 1.25 लख साहबनि जे अॻियों तकरीर फरमाई इन औलिया अल्लाहिल मुसल्लून ॿुधो अल्लाह जा वली उहे अथव जेके निमाज़ी आहिनि केर आहिनि अल्लाह जा वली जेके निमाज़ी आहिनि ऐं साईं फरमायो त वमन युकीम सलातिल खम्स अल्लती कतबहुन अल्लाह उहे 5 नमाज़ूं जेके अल्लाह मोमिननि ते फर्ज़ कयूं इहे 5 नमाज़ूं जेके पढ़नि था इहे अल्लाह जा वली आहिनि वयसूम रमज़ान ऐं जेके रमज़ान जा रोज़ा था रखनि इहे अल्लाह जा वली आहिनि हज्जतुल विदा जे दौरान हुजूर जन 1.25 लख सहाबन के जेके आखिरी नसीहतूं कयूं उन्हनि में विलायत जो निशान ॿुधाई या त वली केर जेके 5 वक्त फर्ज़ी नमाज़ पढ़नि था पिया ऐं रमज़ान जा रोज़ा रखनि था पिया इहे अल्लाह जा हे रमज़ान मल्हायो इंशाअल्लाह ताला तव्हांजो नालो अल्लाह जे वलियनि में रब जे दोस्तनि में लिखजी वेंदो वरी रब तौफीक ॾेव त आख़िर 10 ॾिहाड़ा जेकी आहिनि उन आख़िरी 10 ॾिहाड़नि जे अंदरि तव्हां एतिकाफ़ वेहिजो सहो वेहिजो रब तौफीक ॾे त एतिकाफ़ वेहिजो जे कमकार वारा आहियो त कम तव्हां ते ज़रूरी कोन्हे लाज़मी न आहे पर जे वांदा आहियो न तो को 10 ॾींहं एतिकाफ़ वेहिजो त मदीने वारे जो दीदार थींदो एतिकाफ़ दौरान या रमज़ान जे दौरान सोने नबी ते सलात घट में घट 5 तस्बीह 500 भेरा पर जे 1000 भेरा पढ़ो न रोज़ानो दुरूद क़यामत जे ॾियारे हुजूर के एतिरा वेझा हूंदो जो मदीने वारे साईं फरमायो तो इन जो कुल्लो मुंहिंजे कुल्ले सां छोहंदड़ सुभान अल्लाह महबूब जो साथ मिले मुस्तफा करीम जो पाड़ो मिले महबूब सां गॾु हुजो अहिड़ो कमु कंदो या न ऐं रमज़ान में लैलतुल क़द्र जी तलाश कजो
या सॼे रमज़ान में फिरंदी आहे, ख़ुसूसन आख़िरी ॾहे में, आख़िरी ॾहे जे 21 रातियुनि में, 21 रातियुनि मां 27 जी राति में घणो करे ईअं थींदी आहे, पर फिरंदड़ सॼे रमज़ान में आहे। कॾहिं पहिरीं ॾहे में बि थी सघे थी, ॿिए ॾहे में बि थी सघे थी, टे ॾहे में बि थी सघे थी। तलाश कंदो जो वहे सो लहे, जो ॻोल्हींदो, जो लोचींदो सो लहंदो, जो लोचींदो सो लहंदो। त लैलतुल क़द्र जी तलाश कजो, जो इहा हिकिड़ी राति मिली वञेव त 1000 महीननि खां भली आहे। ऐं जॾहिं रमज़ान पूरो थिए त सदक़तुल फित्र, फितरानो, फितरो इहो ज़रूरु अदा कजो पंहिंजे तरफ़ां, पंहिंजे सगीर ॿारनि जे तरफ़ां। इहो फितरो जेतिरो बि ॿ पाटियूं कणिक जूं उन्हनि जो जेको मुल्ह थींदो, पाटियूं कणिक जूं ॾियो त बि तव्हांजी मर्ज़ी आहे, ऐं जेकॾहिं उनजो मुल्ह ॾियो तॾहिं बि तव्हांजी मर्ज़ी आहे। इहो बि लाज़मी अदा करिणो आहे, छो त जेकॾहिं नथो अदा करे न, उनजो रोज़ो ज़मीन आसमान जे विच में टंगियो बीठो हूंदो आहे, तेसीं क़बूल न पवंदो जेसीं फितरानो अदा न कंदो। फितरो अदा कजो। ऐं जेका आख़िरी रमज़ान जी राति हूंदी आहे न, इन जी तलाश में रहिजो। आख़िरी राति में जेतिरा पूरे रमज़ान में माण्हू बख़्शबा आहिनि, ओतिरा इन हिकिड़ी आख़िरी राति में बख़्शबा। ऐं जेतिरियूं रहमतूं रब